अस्सलामुअलैकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार आहियां फराशा ऐं मूं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ़ बानी पीटीआई जी ज़मानत आज़ादी लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। बैरिस्टर सलमान सफ्तर ऐं ख़ालिद यूसुफ पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। तोशाखाना 2 केस में बानी पीटीआई जी सज़ा मुअत्तल करण जी इस्तेदाद दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त बानी पीटीआई जी हिकु अखि संगीन बीमारीअ में मुब्तला आहे। उन बीमारीअ जो इलाज जेल में मुमकिन नाहे। ज़मानत ते खेसि आज़ाद कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो। रिलीफ पैकेज जी रक़म 20 अरब रुपयनि मां वधाए 38 अरब रुपया कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रमज़ान इमदादी पैकेज जी रक़म आज़ाद कश्मीर समेत चइनी सूबनि में शफ़ाफ़ निज़ाम ज़रिए विरहाई वेंदी। हर मुस्तहिक़ ख़ानदान खे 13,000 रुपया ॾिना वेंदा। गुज़िरियल साल 20 अरब रुपया मुख़्तस कया विया हुआ। हिन साल रमज़ान पैकेज तहत 38 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। IMF चयो आहे त पाकिस्तान सां बिजली टैरिफ में तब्दीलीअ ते ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। बिजलीअ जी क़ीमतुनि में तब्दीलीअ जो भार ग़रीब तबिके मथां न पवणु घुर्जे। IMF अमलदारनि जो वधीक चवणु आहे त जाइज़ो वठंदासीं त टैरिफ तरमीमूं हुकूमती वाइदनि सां हिक जहिड़ाई रखनि थियूं या न। महांगाई ऐं माशी इस्तेहकाम ते असरनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्दी मां छुटकारो हासिल कयो आहे। कचे जे धाड़ेलनि जो बि ख़ात्मो आणींदासीं। दहशतगर्दी ऐं ॾोहनि ख़िलाफ़ पुलिस भरपूर कार्रवायूं कयूं आहिनि। सिंध पुलिस जे बहादुर ऑफिसरनि ऐं जवाननि जे करे ई सूबे में अमुन क़ाइमु थियो आहे। सईदाबाद पुलिस ट्रेनिंग कॉलेज में पासिंग आउट तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कुझु ॾींहं पहिरियां दादूअ जे 3 बहादुर सिपाहियुनि शहादत माणी। सूबे में कुझु महीननि दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं नौजवाननि बहादुरीअ जो मिसाल क़ाइमु कयो आहे। कराचीअ में CTD जो DSP अली रज़ा शहीद थियो। कचे में हलंदड़ साल 27 धाड़ेल मारिया विया। 81 खे गिरफ़्तार कयो वियो। 153 धाड़ेलनि सरेंडर कयो आहे। कराची बार एसोसिएशन चूंडूं थियण ताईं अदालती कार्रवायुनि जो बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो आहे। बार जे जनरल बॉडीअ जो इजलास सलाहुद्दीन हक नवाज़ टालपुर आमिर वड़ाइच ऐं ॿिया बि शरीक अॻवाननि चयो आहे त कराची बार जूं चूंडूं साज़िश तहत मुलतवी कयूं वयूं। जेसीं ताईं चूंडूं न थींदियूं अदालती कार्रवायुनि जो बाइकाट जारी रहंदो। दादूअ में हिक ई ॾींहुं 2 नौजवाननि ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ कमालुद्दीन सोलंगीअ में पसंदि जी शादी न थियण ते आमिर जमाली फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। ग़रीबाबाद में सरकारी मुलाज़िम व्याजुनि जे ज़ुल्म खां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। 35 वरहनि जे अहमद खोखर मुबैना तौरु आबखाद कयो। वारसनि में कोहराम। वर्कशॉप वेझो पीरसन औरत मुड़ुस सां कारह जे इल्ज़ाम हेठि कोडरूं हणी क़तल। मंगली थाणे जे हदर चक 65 में 8 ॿारनि जी माउ बिल्किस भील खे मुड़ुस बेदर्दी सां क़तल करे छॾियो। जवाबदार आमरियो भील पुलिस हथां गिरफ़्तार। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत विच में मुक़ाबिलो सुभाणे थींदो। क़ौमी टीम तरफ़ां कोलंबो में ट्रेनिंग सेशन। पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान सलमान अली आगा चयो आहे त पाक भारत मैच में स्पिनर बालनि जो किरदारु अहम हूंदो। पाक भारत मुक़ाबिलो हमेशह लाइ वोल्टेज हूंदो आहे पर असांजी तवजो रुॻो पंहिंजी कारकर्दगीअ ते आहे। टीम जी फतह लाइ पुरउमीद आहियूं।